हिकिड़ा टे दोस्त हुया, उन्हनि जी पाण में एतिरी त संगत हुई, एतिरी त दोस्ती हुई जो सॼे इलाइक़े में उहो मशहूरु हुया त भाई दोस्ती त इन्हनि जी, यारी त इन्हनि टिनि जी। जिते किथे माण्हू मिसाल ॾींदा हुआ हुननि जी दोस्ती जा। पोइ उन्हनि जे इलाइक़े में ॾुकार अची वियो, बरसातूं कोन थियूं। पोइ हुन टिनि सोचियो त हलिजे किथे हली कमकार कजे, कमाए अचिजे, न त घर जो लॾो कीअं हलंदो। पोइ टिनि सलाह करे ऐं कुझु पंहिंजो सीधो सामान खणी निकिरी पिया। हलंदा आया, हिकिड़े झंग में पता चयो त हाणे हिते कुझु आराम बि कजे ऐं जो खाइण पीअण जो सामान उहो बि खाइजे, पाणी पीजे, पोइ वरी अॻिते सफ़रु कंदासीं। उते वेठा हे, हिते राति बि पइजी वई। जेको हिननि वटि हुयो उहो खाधो पीतऊं, पाणी पीतऊं। अञा सुम्हनि पिया त अचानक ओचित हिकिड़ी रड़ थी। रड़ जो थी त झंग में ॿाएताल मची वियो। हिन चयो ॾिसूं त आहे छा। जेॾी महिल टई जो उथिया ॾिठो त ॿ टे हणणा आहिनि जेके भॻा था वञनि, रड़ियूं कंदा। हिननि टिनि पाण में सोच कई त हिन झंग में असांजो रहणु हिनमहिल जो सही न आहे, इन खां बहितर असां अॻिते हलूं। हे टई बहादुर बि हुया, जे ठीकु आहे वाक़ई बि इहा ॻाल्हि सही आहे, हिते रहणु सही न आहे असांजो। वरी टई निकिरी पिया। हिकिड़े खे चयो तूं वण जे मथां चढ़ी ॾिस त सही का वसे आहे किथे, को घर को छा को नज़र अचे थो। राति जो टाइम हुयो। हिकिड़े खे चाढ़ियो वण जे मथां, उहो चढ़ी वियो। ॾिठई त चए त फिलाणे पासे ॾे बाहि ॿरे थी पई, उनजी रोशनी अचे थी पई। हुनजी जिते बाहि ॿरे थी रोशनी अचे थी त हिते वसे आहे, हलो तेॾे था हलूं। हाणे टई निकिरी पिया। आया हुते ॾिठो त हिकिड़ो घरु ठहियलु आहे, ॿाहिरों बाहि ॿरे थी पई, दरवाज़ो बंदि आहे। हे जॾहिं उते आया ॾिठो, हिन मां खिड़की मां दरी मां ॾिठो त हिकिड़ी कुराड़ी माई आहे, उहा वेठी आहे अंदरि। हिन चयो इनखे सॾु करणु सही नथो लॻे, असां हिते ॿाहिरि सुम्ही था पऊं। हे ॿाहिरि सुम्ही पिया। जॾहिं सुबुह थियो, हुन कुराड़ी जो दर खोलियो, ॾिठई त टे नवां जवान आहिनि सुता पिया आहिनि। उन्हनि खे उथारियईं, चई तव्हां केरु आहियो? चई असां फलाणे पासे जा आहियूं, फलाणे शहर में वेठा आहियूं। उते असां वटि ॾुकार अची वियो आहे, असां टई दोस्त आहियूं, त कमाइण लाइ निकिरी पिया आहियूं। को कमकार आहे त असां कयूं तुंहिंजो, तूं असांखे पैसा ॾे। हुनजो हिननि खे ॾिठो, चई तव्हां टई दोस्त आहियो? चई असां टई दोस्त आहियूं। चई ईअं न त मुसीबत अचे वरी पोइ भॼी वञो। हिन चयो असां भॼंदासीं कोन, मुसीबत हिकिड़े ते ईंदी, असां मुंहुं ॾींदासीं टई गॾिजी। चई ठीकु आहे, हीअं कयो, मुंहिंजूं 10-15 गऊं आहिनि जेके झंग में अंदरि गुम थी वियूं आहिनि, टियों चोथों ॾींहुं अथनि कोन मोटियूं आहिनि। तव्हां उहे मूंखे ॻोल्हे आणे जो 15 गऊं मुंहिंजूं, त उन जे एवज़ मां तव्हांखे पैसा बि ॾींदुसि ऐं तव्हांखे मां इनाम बि ॾींदुसि। चई ठीकु आहे, असां वञूं था। चई वेहो पहिरियों मानी खाओ। हुन कुराड़ी मानी तयारु करे हिननि खे मानी खाराई ऐं निकिरी पिया। हलंदा हलंदा आया झंग में अंदरि, उतो ॻोल्हींदा विया सभिनि खे गॾु करे, वलरी सॼो गॾु कयो हिननि। मंझंदि जे टाइम में हिकु मोटी आया। अचे कुराड़ी खे चयो हे तुंहिंजूं गऊं। कुराड़ी ओॾी महिल गऊंनि खे ॿधी छॾियो। चई हाणे हीअं कयो, हीअ अथव थेली, तव्हां टई पाण में विराइजो, तव्हां दोस्त आहियो, मां तव्हांखे छाकाणि विराए ॾियां। हुन चयो ठीकु आहे। हुन थेली जो खोली त उन में सोन जो अशरफियूं विधियलु हुजनि। हुन चयो हे त तमामु घणो आहे, असांजी मज़ूरी थोरी थींदी, असांखे 2-2, 3-3 अशरफियूं ॾींदी, असांखे उहो ई घणो आहे। हे त सॼी थेली आहे, असांखे न खपे। चई ॻाल्हि ॿुधो, जेको बि इनाम ॾिबो आहे न उहो मोटाबो न आहे। हे मां तव्हांखे इनाम ॾिनो आहे, भई मज़ूरी मां तव्हांखे अलॻि ॾींदुसि, इनाम कॾहिं बि न आहे मोटाबो। केरु बि हुजे, इनाम ऐं तोहफ़ो इहे मोटाइण जी शइ न आहे जो तव्हां मोटाए था ॾियो मूंखे। वरी अंदरि वई वञी कुझु वञी अशरफियूं खणी आई, 5-5 अशरफियूं हिननि खे ॾिनई। चई हे अथव तव्हांजी मज़ूरी, बाक़ी हे अथव तव्हांजो इनाम। हिन वठी वियो, हितां निकिता। चई हाणे असांजे लाइ त गंज थी वियो, हाणे अॻिते काॾे हलूं कमाइण, हाणे मोटूं था पोइ हिते। हिननि वरी सफ़रु शुरू कयो पोइ हिते। हलंदा आया। हाणे सिज बि लहण वारो हुजे, हिननि खे बुख उञ बि साणो करे छॾियो। हिकिड़े चयूं ॻाल्हि ॿुधो, हाणे सिज लहण वारो आहे, हितां तूं भॼ वञी ॾिस को शहर, ओॾो वञ का मानी वठी अचु ऐं पाणी बि खणी आ, असां हिते हिन वण जे हेठां ई सुम्हूं था। जंहिंखे कुझु साह हुयो, ताक़त हुई, उन चयो ठीकु आहे यार मां वञा थो। हुनखे 2-3 अशरफियूं ॾिनऊं, उहो खणी वियो निकितो। हलंदो आयो। राति हिनखे पइजी वई शहर में। उतां अची हिन मानी वरिती,
हिन सोचियो त ईअं छो न कयां, ज़हर हितो वठी इन मानी में ज़हर मिलाए हुननि खे ॾियां, इहा सॼी थेली मूंखे अगरि अशरफ जे हथ अचे वेंदी मुंहिंजो 7 पीढ़ियूं खाईंदियूं। वञी हिन ज़हर बि वरितो, ज़हर वठी उतां ऐं निकितो। हुन ॿिन्हिनि वरी इहो सोचियो असां ईअं छो न कयूं, हुनखे मारे असां तूं पाण में छो न विराए छॾियूं अशरफियूं, केतिरियूं न असांजी 7 पीढ़ियूं खाईंदियूं। हिन चयो ठीकु आहे, हाणे ईअं कंदा भले अचे त हिनखे मारियूं था। जॾहिं हो जो उतां निकितो ॿाहिरि शहर खां हलंदो आयो, अचे हिकिड़े वण जे हेठां वेठो, चई हाणे हीअं कयां थो, हिनखे हिन में ज़हर मिलायां मानी में, पोइ खणी थो वञा हुननि ॾे। वेठो हिते ॾिठे त हिकिड़ो पखी अचे वेठो, उनखे वात में कुझु आहे खाए थो पियो। हिन चयो त असांजी हेॾी यारी हेॾी दोस्ती, हाणे पंहिंजो अंदरि वारो इंसानु हिन सां ॻाल्हाए पियो, जिते हेॾी यारी हेॾी दोस्ती, मां कुझु पैसनि जे करे सोन जे करे पंहिंजा दोस्त थो मारियां। जिते किथे असांजी ॻाल्हि हले थी पई, मां उन पैसनि जे करे पंहिंजा दोस्त थो मारियां। मुंहिंजूं 7 पीढ़ियूं खाईंदियूं, उहे पीढ़ियूं मूंखे छा करे ॾींदियूं जेके खाईंदियूं? भला हेफ़ आहे मूंखे। हे जेको पखी आहे त बि राति जो हे पखी खाए थो पियो, हिनखे अलाह ॾिनो न, हिन कहिड़ा पैसा कमाया, भला मूंखे अलाह न ॾींदो? माना पैसनि जे करे पंहिंजा दोस्त थो मारियां, हेफ़ आहे मूंखे। हिन छा कयो, उहो ज़हर जी शीशी हिन खणी हारे छॾी। चए त हिकु औरत अगरि कंहिंसां बि दोस्ती यारी रखंदी आहे त ई पंहिंजे दोस्त खे नाहे मारींदी, उन जा पैसा फॿाईंदी आहे, पर उहे प्यार मोहबत में उन जा पैसा खाई वेंदी आहे, उन जा बंगला खाई वेंदी आहे, पर पंहिंजे यार खे कॾहिं बि पैसनि जे करे उन कोन मारियो। औरत, मां त भणिया मर्द आहियां, मां पंहिंजा दोस्त थो मारियां पैसनि जे करे? मां हाणे निकिरी पियो कमाइण जे लाइ त पैसा कमायमि न, पैसा कमाए वठिबा, पर यार दोस्त न कमाइबा। अड़े हेफ़ आहे मूंखे भणिया, मां पंहिंजा यार थो मारियां। ऐं हे निकिरी पियो ज़हर हारे। हो बि ईअं वेठा हुया, अची हाणे भली अचे त पोइ हिनखे मारींदासीं। ॾिठो त हिकिड़ो जानवर अचे टपियो, उनखे गोश्त जो टुकड़ो वात में अचे, हिन जे अॻियां टपियो। हिन चयो अड़े हेफ़ आहे असांखे, ॿिए चयो त छो? कहिड़े जानवर आहे, राति जो टाइम आहे, हिनखे बि अलाह ॾिस गोश्त ॾिनो न, हिन कहिड़ा पैसा कमाया? चई न, हिन पैसा त कोन कमाया। चई पोइ हिन महिनत इहा कई जो रोज़ी जे पोयों निकिरी पियो ऐं अलाह हिनखे रोज़ी ॾिनी। भले असां पंहिंजो यार था मारियूं। असांजे जिते किथे हर कंहिंखे ख़बर आहे असांजी यारी जी दोस्ती जी, माण्हू मिसाल था ॾियनि। भले यार खे पैसनि जे करे मारियूं। असांजो 7 पीढ़ियूं खाईंदियूं त पोइ असांखे छा करे ॾींदियूं? उहे छा असांजी उहे क़यामत छॾाईंदियूं? असांजी क़बर छा कुबा ॾींदियूं? जे असांजे वॾनि असांखां कुझु न कयो त पाण निकिरी पियासीं त कमायोसीं न। भले यार खे था मारियूं असां पैसनि जे करे? अड़े हेफ़ आहे असांखे जो पंहिंजे दोस्त खे था मारियूं। असां अहिड़ी सोच था रखूं पैसनि जे करे। अगरि का बि औरत कंहिंसां यारी दोस्ती रखंदी आहे त पैसनि जे करे कोन मारींदी आहे। यार असां मर्द थी पंहिंजो दोस्त था मारियूं। हुन चयो, ॿिए चयो यार वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, असांजी सोच खे लानत आहे जो असां सोचियूं था पंहिंजे यार खे मारण जे लाइ, पैसनि जे लाइ। निकिरी पियासीं कमाइण जे लाइ, पैसा कमायासीं। जे अगरि कमाइण ते पवंदासीं त पैसा कमाईंदासीं, पर यार दोस्त न कमाइबा। हिननि जो पंहिंजो इरादो हिननि ई मटाए छॾियो। उहो बि ॻोल्हींदो अचे, हिननि वटि पतो अचे त मां मानी वठी आयो, वेही टे मानी खाधी, पाणी पीतऊं, हिते मौसम ख़राबु थी वई। हिन चयो यार मौसम ख़राबु थी वई आहे, हाणे वण त मींहुं कोन छलींदो, हलो को ॾिसूं किथे का अहिड़ी का अड़ जिते वेहूं। हलनि था, ॾिठो हिकिड़ो जबल आहे, उन में अंदरि हिकिड़ी गार आहे। हिन चयो हिन गार में अंदरि घिड़ी था हलूं, हिते अंदरि हली वेहूं था, भली राति बि गुज़रे, कुझु आराम बि कयूं, पोइ सुबुह जो निकिरी पवंदासीं। अंदरि विया, बाहि ॿारे ॾिठो त गार साफ़ु आहे, कुझु कोन्हे अंदरि। हे सुम्ही पिया, हिननि खे बि निंड वठी वई। उते तूफ़ान अंधार जो आयो त उन में हिकिड़ो वॾो पथर आयो जेके गार जे मुंहं ते अचे लॻो। गार थी वई बंदि। हे निंड करे करे उथिया, अची यार राति एॾी वॾी थी वई आहे, भला अञा ताईं ऊंदहि लॻी पई आहे। हुन चयो यार हाणे ॿाहिरि निकिरूं, भला ॾिसूं, तूफ़ान जो आवाज़ु कोन थो अचे, बरसाति जो आवाज़ु कोन थो अचे जो ॾिसनि त भणिया गार जे मथां वॾो पथर ॾिनल आहे। हिते हाणे सोचनि पिया टई की यार असां पंहिंजे घर यार खे मारियूं हा, हिन गार में असां मरी वञूं हा, हिकिड़े ई कहिड़े कम जी हुई मिल्कियत? जेको चए पियो यार मां हिन ॿिन्हिनि पंहिंजे दोस्तनि खे अगरि मारियां हा, मां अकेलो हिते मरी वञा हा, कहिड़े कम जी हुई मुंहिंजी दौलत? हिन महिल टई गॾु था आहियूं न, पोइ बि मरंदासीं त टई गॾु न। पोइ अचे टिनि जेको अचे, अलाह जी इबादत कयूं, अलाह खां माफ़ी घुरे, मुंहिंजा मालिक साईं असांखे माफ़ु कजांइ, मुंहिंजा रब हाणे माफ़ु कजांइ, असांखे हिन मुसीबत मां जान छॾाए।
अचे ज़ोर ॾिनो, अचे ज़ोर, अचे टिनि गॾिजी जो ज़ोर ॾिनो, उहो पथर निकिरी वियो, इहे टई ॿाहिरि निकिता। ऐं पोइ टिनि पंहिंजी हक़ीक़तूं ॿुधायूं, यार असां तुंहिंजे लाइ हे सोचियो, हुन चयो यार मां तव्हांजे लाइ हे सोचियो। पोइ हिक ॿिए खां माफ़ी घुरण लॻा ऐं वरी उतां पोइ निकिता। जॾहिं हे अचे ॻोठ जे भरिसां अचे पता, हिन चयो यार हाणे मिल्कियत आहे जेका विराइजे। मिल्कियत खोलियो ओॾी महिल जो ई अशरफियूं जेके हुयूं विरायूं। चयो यार हाणे तव्हां छा छा कंदव? हिकिड़े चयो यार मां पंहिंजे हिन अधु अशरफियुनि खां ग़रीबनि खे घर ठाराए ॾींदुसि ऐं अधु मां पंहिंजे लाइ ज़मीन बि वठंदुसि, घर बि ठाहींदुसि। हिकिड़े चयो यार मां हिन अधु अशरफियुनि खां पंहिंजो घर बि ठाहींदुसि, पंहिंजे ख़ानदान जो ख़र्च बि कंदुसि। भई अधु अशरफ मां स्कूल ठाहे ऐं मां कुझु पढ़ियल आहियां, मां ॿारनि खे पढ़ाईंदुसि। उन में अधु पैसा मां स्कूल ते ख़र्च करे ऐं ॿारनि जे लाइ किताब आणींदुसि ऐं ॿारनि खे पढ़ाईंदुसि। टे खे चयो तूं छा कंदे? टे चयो मां हिकिड़ो वॾो दुकानु खोलींदुसि जंहिंमें मां वापारु कंदुसि, उन में हर क़िस्म जा ॿिज रखंदुसि जेके ग़रीबनि खे मां ॾींदुसि, हाली फ़िलहालु वञी पोखींदा ऐं उन खां पोइ उनखे चवंदुसि फसल तयारु थिए मूंखे तव्हां पोइ वरी पैसा ॾिजो। मां उन में माना ग़रीबनि जी इहा मदद कंदुसि ऐं अधु पैसा उन बेवाह यतीम ॿार जेके उन्हनि खे ॾींदुसि, अधु पैसा उन्हनि खे ॾींदुसि ऐं अधु पैसनि मां पंहिंजो वापारु कंदुसि। हिन टिनि अचे पंहिंजो कमु शुरू कयो। हुन पंहिंजो वञी हर कायो ज़मीनूं वठी, हुन जेको त दुकानु खोलियो ऐं अधु पैसा ग़रीब यतीमनि विराए ॾिनई। हुन अधु पैसनि मां ग़रीबनि खे घर ठाराइना। हुन अचे स्कूल ठारायो ऐं उते ॿारनि खे तइलीम ॾियणु शुरू कई, ॿार पढ़ाइणु शुरू कयईं। कुझु ॾींहं गुज़रिया त उहा माई अचे निकिती उतड़े। माई जो अचे ॾिठो, हिननि टिनि खे सुञातईं। चई तव्हां टई उहे ई आहियो न? दोस्त चयो असां टई उहे ई आहियूं। चई मूं वटि तमामु घणी मिल्कियत आहे, मुंहिंजा पुट हलिया विया ॿाहिरि मुल्क, मूंखे वॾी मिल्कियत ॾेई हलिया विया, त उहो मोटी उहे कोन सघिया आहिनि। मूं वटि मिल्कियत आहे, अधु मिल्कियत मां तव्हांजे हिन शहर खे ॾियां थी, ॻोठ खे ॾियां थी, जंहिंमें तव्हां हिन ग़रीबनि खे रोज़गार खोले ॾियो। उन बि ॾिनी मिल्कियत, उते उन्हनि खे रोज़गार खोले ॾिनऊं ऐं उन्हनि जो ॻोठु शहर तमामु ख़ुशहाल थी वियो। सभु ख़ुशि ख़ुशि थी पंहिंजी ज़िंदगियूं गुज़ारनि पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही, वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदा।